जी बिल्कुल, गादियर शहर कराची में शदीद बरसातुनि खां पोइ जिते ॿिया केतिरा ई इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि, उते शारा फैसल जो जेको इलाइक़ो आहे नर्सरी वारो इलाइक़ो, उहो पिणु ॿुॾी वियो आहे। ऐं नर्सरी वारे इलाइक़े वटि जेको सदर खां एयरपोर्ट ॾांहुं वेंदड़ रोड आहे, उन रोड ते हिन वक़्तु ट्रैफ़िक जेका आहे नंढी ट्रैफ़िक उहा मुकमल तौर ते बंदि आहे। सिर्फ़ु वॾियूं गाॾियूं जेके आहिनि उहे वञी सघनि थियूं। मां तव्हांखे पंहिंजे जेको आहे कैमरा सां जेकॾहिं ॾेखारे सघां त हीउ बिल्कुलु नर्सरी वारो इलाइक़ो आहे। तव्हां ॾिसी सघो था हीउ रोड जो जेको ट्रैक आहे उहो मुकमल तौर ते बंदि थी चुको आहे पाणी सां। नंढियूं गाॾियूं जेके आहिनि उहे बिल्कुलु बंदि कयूं आहिनि ट्रैफ़िक लाइ। तव्हां ॾिसी सघो था, मां तव्हांखे ॾेखारियां हीउ बिल्कुलु सदर खां ईंदड़ नर्सरी वारो ट्रैक आहे। तव्हां ॾिसी सघो था नर्सरी पुल वटि ट्रैफ़िक पुलिस वारनि नंढी जेका ट्रैफ़िक आहे जंहिंमें मोटर साइकिलूं, रिक्शा गाॾियूं ऐं ॿिया ॿियूं जेके सवारियूं आहिनि उन्हनि खे रोके छॾियो आहे एयरपोर्ट ॾांहुं वञण खां। बाक़ी जेके वॾियूं गाॾियूं आहिनि जंहिंमें बसूं या ट्रकूं या वॾियूं गाॾियूं आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु वञण जी इजाज़त आहे। हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा पिया हलूं त असां हिन वक़्तु शारा फैसल जे नर्सरी वारे इलाइक़े वटि मौजूदु आहियूं, जितां सदर खां एयरपोर्ट ॾांहुं वेंदड़ जेको नर्सरी जो ट्रैक आहे, हिकिड़ो ट्रैक उहो पाणी सबबु बंदि थी चुको आहे, जंहिंखे नंढी ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे।